बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल अहमद जो। इनके सब्सक्राइब करियो ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दबायो त जीअं असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। ऐं हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे मुफ्ती साहब जूं तकरीरूं ऐं इस्लामी वीडियो ऐं मौलूद शरीफ़ ऐं नात शरीफ़ मिलंदा रहंदा। महिरबानी। वनुअ्मिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والسلام علي يوم ولدت ويوم أموت ويوم أبعث حيا. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. निहायती वाजिबुल एहतराम साईं खलीफा वरियाम साईं, मुअज़्ज़ज़ जमात जा अफरादो, उलमाए किराम, हुफ़ाज़ इज़ाम, हाज़रीनो नाज़रीनो सामईन ऐं जमात सबूरी, अजो तव्हां ऐं असां हिक अहिड़ी अज़ीम शख़्सियत जी सालगिरह मुबारक जे तक़रीब जे सिलसिले में हिन जाइ ते गॾु थिया आहियूं, जंहिंजी ज़ात बाबरकात तमाम खसाइल, खूबियूं, सच्चायूं, भलायूं ऐं दुनिया जूं सभु ख़सलतूं जेके कंहिं हिक अज़ीम इंसान में हुजण ज़रूरी आहिनि, उन्हनि जा पाण जामिया हुआ।
ही अंग्रेजी महीनो जंहिंजो नालो नवंबर आहे, अॼु त हुन जी 23 तारीख़ आहे। प्रोग्राम असांजो कल्ह हुयो। 22 तारीख़ जी मुनासिबत सां, छो त हज़रत पीर साईं मुर्शिदी व मुरब्बी हज़रत छटधणी रहमतुल्लाह तआला अलैहि जी विलादत बा सआदत 22 तारीख़ ते आहे। पर हिकिड़ो ॾींहुं पोइ ते सिर्फ़ मजबूरी जे करे, इन जे करे कयो जो काल फ़कीर साहब वारनि जूं सरकारी कोर्ट में हाज़िरियूं हुयूं। हुस्न इत्तिफ़ाक़ चइजे अंग्रेजी महीनो जेको ही 2016 में 22 तारीख़ जे साल में 2016 में आई आहे। अॼु खां अॻु में 1928 में 22 तारीख़ ते जेको इस्लामी महीनो हुयो सो सफ़र जो महीनो। ऐं हिन भेरे भी सफ़र जो ही महीनो इस्लामी तारीख़ सां त भेट कोन थो करे, पर महीने जे हिसाब सां सफ़र जो महीनो आहे। ऐं पीर साईं जन सफ़र महीने जी 27 तारीख़ सन 1347 बमुताबिक़ 1928 22 नवंबर ते मुजाहिद इस्लाम सोने सैयद सूर्य बादशाह जे हवेली में तशरीफ़ फरमा थिया। बेअब ज़ात सिर्फ खुदा जी आ, लेकिन कंहिं हिकु बुज़ुर्ग शख्सियत जे लाइ जन खूबियुनि जो हुजणु ज़रूरी आहे। जन ते कंहिं बि इंसान ऐं बुज़ुर्ग जी बुज़ुर्गी मुनहसिर हूंदी आहे। मसलन उन में सच्चाई हुजे, वाइदे वफ़ाई हुजे, हुस्न अखलाक हुजे, सोहणी सीरत हुजे, हर कबीरे ऐं सगीरे गुनाह खां पाण खे बचाइजे, अल्लाह जे मखलूक खे कम अचजे, पंहिंजे लाइ त सभु को पाण कुझु भलायूं घणियूं ई कंदो आहे, लेकिन कमाल ऐं खूबी उन्ही शख्स जी चइबी आहे जेको पाण खां वधीक ॿियनि खे तरजीह ॾे ऐं अल्लाह ई अल्लाह जे रसूलनि जे अहकामनि जो फर्मा बरदार हुजे। तसव्वुफ़ ऐं तरीक़त जी किताबनि लिखियो आहे त बुज़ुर्ग ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा उहे जेके पंहिंजी ज़ात ताईं महदूद हूंदा आहिनि, माना उहे पंहिंजे पाण में खूबियूं कमाल रखंदा आहिनि, पाण भला हूंदा आहिनि, बुज़ुर्गी जे मक़ाम ऐं मर्तबे ते फ़ाइज़ हूंदा आहिनि, बसि उहे सिर्फ़ पाण ताईं हूंदा आहिनि। लेकिन ॿियो क़िस्म बुज़ुर्गनि जो उहो इहो आहे त हू पाण त भला हूंदा आहिनि, पर अल्लाह जे मखलूक खे सावणी जे मींहं वॾ फुड़े वांगुरु फैज़ ॾींदा आहिनि। उन्हनि हस्तनि मथां पोइ ज़माने में जेको तव्हांजे असांजे अखियुनि बुज़ुर्ग ॾिठो, जेका शख्सियत ॾिठी, जंहिंजी ज़ियारत कईसूं, जंहिंजी सोहबत जा के चंद लम्हा अल्लाह ताला असांखे तव्हांखे नसीब फरमाया, उहा ज़ात हुई हज़रत पीर साईं छटधणी साईं पीर साईं शाह मर्दा शाह सानी
क़द्दसल्लाहु सिर्रहुल अज़ीज़ जन जी जेके पंहिंजे ज़ात में त हिकिड़ी मजमो ऐं हिकिड़ी इज्तिमाई फयूज़ व बरक़ात वारी शख़्सियत हुआ, पर क़ौम जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, दोस्तनि जे लाइ, पाड़े वारनि जे लाइ, अज़ीज़नि ऐं क़रीबनि जे लाइ त पाण छप्पर ऐं छांव हा। जमात त उन्हनि जो पंहिंजो असुल घर जो फैज़ जो मर्कज़ हुई, जंहिंखे पीर सईं सरदार जन पंहिंजे महिरबाननि सां जमात खे इहे खणी सम्झो त फर्श खां खणी अर्श ते पहुचाए छॾियो। मूं तव्हांजे आॾो जेका आयसि सबोरी पढ़ी थोरी उन ते रोशनी विझी पोइ पीर सईं जी ज़िंदगीअ ते कुझु मुख़्तसर मां अर्ज़ कंदुसि। कुरान पाक जी आयत में अल्लाह ताला फरमायो आहे वस्सलामुन अलैहि वस्सलामु अलैहि यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या। इन्ही आयत सबूरी में हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो जिक्र आहे। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम पाण फरमाए थो वस्सलामु अलैहि यौम वुलिदतु, जंहिं दिहाड़े मां ॼाउसि उन मुंहिंजे ॼमण वारे ॾींहं ते अल्लाह जे तरफ़ खां सलाम हुजे। व यौम अमूत, ऐं जंहिं दिहाड़े मां हिन दुनिया मां लाॾाणो कंदुसि उन मुंहिंजे लाॾाणे वारे दिहाड़े ते बि सलाम हुजे। व यौम उबअसु हय्या, ऐं हिन दुनिया खे छॾे आख़िरत में ॾींदुसि, पोइ आख़िरत में जंहिं दिहाड़े उथंदासूं उन आख़िरत वारे दिहाड़े ते बि सलाम हुजे। इन आयत करीमा जी तफ़सीर में आलिमनि बुज़ुर्गनि लिखियो आहे त इंसान जी ज़िंदगी जा 3 मरहला आहिनि। हिकिड़ो मरहलो हयाती वारो, ॿियो मरहलो वफ़ात वारो, आलम बरज़ख में जंहिंखे चइबो आहे, टियों मरहलो इंसान जो आहे आख़िरत में उथण वारो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम इन 3 ॾींहंनि जे मथां कुरान शरीफ़ में ख़ुसूसियत सां सलाम पाण ते मोकिलियो आहे, जंहिंजे तरफ़ इशारो इहो आहे त बुज़ुर्गनि जी विलादत वारा ॾिहाड़ा भलाई ऐं बरकत वारा हूंदा आहिनि। जंहिं ॾिहाड़े, जंहिं घड़ी, जंहिं ज़माने, जंहिं टाइम ते अल्लाह जा सालिह बाना ईंदा आहिनि, अल्लाह तबारक व तआला अॻु में ई इंतज़ाम कंदो आहे। ईअं न हूंदो आहे त बसि इत्तफ़ाक़ी आहे उहो माण्हू उन टाइम ते ॼमी पियो, न, बल्कि अल्लाह ताला पंहिंजे सालिह बाने खे मोकिलण जे लाइ उहा घड़ी मुंतख़ब कंदो आहे, उहो टाइम मुंतख़ब कंदो आहे, उहा तारीख़ मुंतख़ब कंदो आहे, उहो वक़्तु टाइम अल्लाह तबारक व तआला मुक़ररु कंदो आहे जेको अल्लाह खे सभिनी वक़्तनि टाइमनि ॾींहंनि घड़नि खां प्यारो हूंदो आहे। हज़रत पीर सईं शाह मर्दा शाह रहमतुल्लाह अलैहि अल मारूफ पीर सईं छठगढ़ी बादशाह, जंहिं घर में आया उन्हीं घर में हुर्रियत, बहादुरी, सच्चाई, ईमानदारी, खल्क़े खुदा के फैज़ ॾियण सां गॾोगॾु सखावत, खल्क़े खुदा जे मथां शफ़क़त, दिलेरी
इन खां अलावा दुनिया जे तख्ते ते जेके भी भलायूं खूबियूं चइजनि सभुनी घर में अल्लाह ताला जमो फरमाए छॾियो हुयो। कुदरत जो निज़ाम हूंदो आहे कन माण्हुनि जी पीढ़ी ऐं खानदान हिक ॿिनि खां बाद में सिलसिलो वरी मुल्क ते थी वेंदो आहे, लेकिन हज़रत रोज़े धड़ी रहमतुल्लाह ताला अलैहि जे खानदान खे अल्लाह तबारक व तआला वटां इहो शर्फ़ नसीब हो जो पीर साईं रोज़े वारे जे खानदान खे 250 साल गुज़री विया आहिनि, पर उन जे बावजूद भी उन्हीं फयूज़ व बरक़ात जो सिलसिलो जीअं उन्हीं ज़माने में जारी हो तीअं अॼु बि जारी आहे। विच ते को नागो, विच ते का कमी नज़र कान थी अचे, को खाल नज़र कोन थो अचे। शुरू खां वठी करे जीअं जो अल्लाह जे फज़ल ऐं करम सां इन्हीं दरगाह जो ख़िदमतूं आहिनि उहे अॼु बि जारी आहिनि ऐं तव्हां सभई भलारे टाइम ते गॾु थिया हो। दुआ कयो त अल्लाह ताला जो सिलसिलो क़यामत ताईं जारी फरमाए। जेको भी माण्हू जंहिं घर में अखि पटींदो आहे वो पंहिंजे माहौल खां मुतासिर ज़रूर थींदो आहे। पीर साईं छटगणी रहमतुल्लाह अलैहि हज़रत सूर्य बादशाह जे झोलीअ में अखियूं पटियूं ऐं पंहिंजे वालिद मोहतरम जे अज़्म ऐं इरादे खां हुजण त इहे खपे हा जो शुऊर वारी ज़िंदगीअ में खाउन कुछ सिखन हा, पढ़न हा ऐं पंहिंजे वालिद मोहतरम जी सोहबत मझां पिराइन हा। पर कुदरत मुझे खुदा जी इनकलाब अहिड़ो ज़माने जो आयो जो हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि खे एतिरी पहिरियों भेरियो अंग्रेज़ हिकिड़े कूड़े केस में फासाए ऐं पीर साईं जन खे नज़रबंद करे वठी विया। अवां जमात खे ॿुधी हैरत लॻंदी त उन टाइम ते हज़रत पीर साईं छटरधणी जी उमिरि मुबारक सिर्फ़ 2.5 साल हुई। अढाई साल वारे ॿार जो छा शूर हूंदो, उनजी छा सम्झ सोच हूंदी, उनखे कहिड़ो यादगीरो हूंदो। उन खां बाद में अंग्रेज़ जी जेका दुनिया में रिवायती अदालत मशहूर हूंदी, माण्हू चवंदा वॾो आदिल आहे, वॾो इंसाफ़ वारो आहे, अंग्रेज़ में ही आहे। उन में कंहिं क़िस्म जी का अदालत कान हुई, उन में कंहिं क़िस्म जी का चङाई कान हुई। वो इक़्तिदार जो बुखियो हो, मुल्कगीरी जी उनखे हवस हुई त असां घणे खां घणा माण्हू पंहिंजे क़ैद में आणे ऐं मुल्कनि ते कब्ज़ो कयूं। हीअ असांजो पाकिस्तान ख़ुसूसन असांजी सिंध जेका सोन जहिड़ो मुल्क आहे, माला माल हुई पंहिंजे ज़राए सां, उन्ही ते कब्ज़े करण जे लाइ हुन शख़्स ॾिठो त असांखे जेकॾहिं का वॾे खां वॾी रुकावट हूंदी त हज़रत पीर साईं सूर्य बादशाह हूंदा। बहाना बने पीर साईं जन खे नज़रबंद करे वठी विया। उन टाइम ते हज़रत पीर साईं सूर्य बादशाह जी उमिरि मुबारक सिर्फ़ 2.5 साल। छटगणी बादशाह रहमतुल्लाह अलैहि उमिरि मुबारक सिर्फ़ 2.5 साल हुई। कूड़ आख़िर कूड़ आ, उहे केस कूड़ा छा पाण वापस आया। अल्लाह जे फज़लो करम सां पंहिंजे जमात जी वाग संभालियऊं। ॾिठो हिननि वस घणाई कया पंहिंजे हिसाब सां त सूर्य बादशाह खे कंहिं बि नमूने सां पंहिंजे दामे तज़वीर में फासाइजे, पर सदुल कौल मशहूर आ। पाण फरमाईंदा हा 100 साल जी ज़िंदगी गिदड़ थी गुज़ारण खां हिकिड़ो ॾिहाड़ो शींहं वारी ज़िंदगी गुज़ारजे उहा भली आहे। पाण उन उसूल ते रही जीअं पहिरें ई भेरे
अंग्रेज जे लाए संदो दिल में को नरम गोशो कोन हो। बाद में नजरबंदी का वापसी में भी संदो दिल में को नरम गोशो न रहो। तो हुन वरी बियो पीर सही जे मथा बगावत जो केस करे पीर से के वरी बीहर नजरबंद फरमायो। उन टाइम ते हजरत पीर सही छटधड़ी बादशाह रहमतुल्लाह अलैहि जी उम्र मुबारक 15 साल हुई। आम तरह से सॼी जमात के खबर आ तो फौरन पीर सही जन के नजरबंद करे संदन घरवारन के अम्मा साइड के संदो नंढे भाउ के पो हुननि पंहिंजी कार्रवाई करे पीर साहब जन के अलीगढ़ मोकिले छॾियो। ज़ाहिर में तो बहानो हिननि जो इहो हो त अलीगढ़ यूनिवर्सिटी में तालीम सुठी आ। ये माण्हू खे ख़बर पए त असां पीर जे पुट खे सुधारणु था चाहियूं, सुठी तालीम ॾियणु था चाहियूं, सुठे के कॉलेज यूनिवर्सिटी में संदसि ज़हन सही था कयूं। लेकिन हुननि जी नियत में खलल हो, हुननि जी इहा भुल हुई। हुननि ईअं पे सोचो त हिननि जे वालिद माजिद खे त असां कंहिं बि हालत में कोन छॾींदासीं, शहीद कंदासीं। हिन खे पंहिंजे जमात खां, पंहिंजे अज़ीज़नि खां, पंहिंजे खानदान खां, पंहिंजे जमायती तौर तरीक़े खां परे रखी हिन जे ज़हन में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं भरींदासीं जो जमा पंहिंजे अंग्रेज़ जी ग़ुलामी हिन वटि अचे, इहो जज़्बो हुर्रियत वारो हिन खां ख़तम थी वञे। पर इन जी भुल ई मुंहिंजा दा ट्रूह जे विच मां ट्रूह पैदा थींदो आहे, गिदरे जे विच मां गिदरो ई पैदा थींदो आहे। या हुनजी भुल ग़लत हुई, सोच ग़लत ही त पीर सही जन जो ज़हन असां तब्दील करे छॾींदासीं। न क़तई तौर सां पीर सही जे ज़हन ते हू असरअंदाज़ न थी सघिया। हुननि केतिरो बि वस कयो। मुंहिंजो नज़रियो इहो हूंदो आहे, मां पंहिंजी ॻाल्हि कयां त जमात असां ई तव्हां इन्ही नज़रिए जा आहियूं। यकीनन तव्हां मुंहिंजे नज़रिए सां मुतफ़िक़ हूंदव। अलीगढ़ हुजे चाहे इंग्लैंड हुजे, ज़ाहिर में त स्कूलनि ऐं कॉलेजनि जो बहानो हो, पर पीर सही छटधड़ी जी तरबियत करण वारो पीर सही रोज़े वारो हुयो। जंहिंजे मथां अल्लाह जे माननि जी नज़र हूंदी आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालो उन्हनि जो मुहाफ़िज़ हूंदो आहे। थोरनि लफ़्ज़नि में तव्हांखे ॿुधायां, क़ुरान शरीफ़ में हज़रत मूसा ऐं हज़रत ख़िज़र जो बयान आहे। हज़रत मूसा खे अल्लाह ताला चयो त ख़िज़र अलैहिस्सलाम खां वञी सिख। मूसा अलैहिस्सलाम उन वटि वियो, ख़िज़र अलैहिस्सलाम खे चई मां तव्हां वटि सिखण आयो आहियां। ख़िज़र अलैहिस्सलाम चयो तोखे हिकिड़ो अहिड़ो इल्मु मिलियल आहे जो उहो तो वारो इल्मु मुंहिंजे इल्म ते एतिराज़ कंदो ऐं तूं मूंते सब्र करे कोन सघंदे, पंहिंजो ठाह कोन हलंदो। जेको मां कमु कंदुसि तूं एतिराज़ कयो वेठो हूंदे। इन जे करे तूं मूं वटि न पढ़ी सघंदे, न आउं तोखे पढ़ाए सघंदुसि। मूसा अलैहिस्सलाम वाइदो कयो त मुंहिंजो वाइदो आहे आउं तोसां कंहिं बि तरह कंहिं बि मामले में एतिराज़ न कंदुसि। ठीक है, हलो। बई जना गॾिजी हलिया। सब खां पहिरियां हिकिड़ी ॿेड़ी में चढ़िया। क़ुरान पाक में ज़िक्र आहे, ॿेड़ी वारनि सुञातो त हे ख़िज़र अलैहिस्सलाम आहे। हज़रत ख़िज़र खां न को किरायो वरितो, न को मूसा अलैहिस्सलाम खां बिना भाड़े जे दरिया पार करायो। पर इन्ही दौरान में हज़रत ख़िज़र आहिस्ता आहिस्ता अख वठी उन ॿेड़ीअ जो तख़्तो फनी खणी दरिया में उछलियो। जंहिंमहिल ॿेड़ी मां लही अॻिते हलिया त हज़रत मूसा चए त ज़ुल्म करे छॾी। उन्हनि ग़रीबनि पाण खे मुफ़्त में ॿेड़ी में चाढ़ियो, पैसा बि कोन वरितऊं, इज़त बि कयूं, तो हुननि जी वाह जो हशर कयो आहे। ॿेड़ी भॼी हुननि जो तख़्तो उछलाए छॾी। हज़रत ख़िज़र चयो मूं तोखे अॼु ई चयो हो त तूं मूं ते एतिराज़ कंदे। यार मूंखां ख़ता थी वई आहे, सहव थी वई आहे, हाणे ॿीहर न कंदुसि। वरी थोरो अॻिते हलिया त ॻोठ खां ॿाहिरां नंढड़ा ॿार पे खेॾिया। इहो क़ुरान शरीफ़ में चङो तफ़सील आहे।
हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जी ॿारनि मंझां नंढनि ॿारनि मंझां हिकिड़ो नंढड़ो ॿार हो मासूम, हुनखे वठी पकड़े हुनजी मुंडी मरोड़े पटे उछले मारे छॾी। ॿार फतकी मरी पियो। अॻिते हलिया त मूसा अलैहिस्सलाम जो ज़ुल्म करे छॾी, ॿार मारे विधी, मासूम बग़ैर कंहिं ॾोह जे मारियो थी। हे छा कई? ख़िज़र अलैहिस्सलाम जो मूं तोखे चयो कोन तूं एतिराज़ कंदे, चइसि मूंखां सह वधी विया, ॿीहर न कंदुसि। वरी अॻियां हिकिड़ो ॻोठु आयो, हुन में ॿई ॼणा पहुता। ॻोठ वारनि खे चयो बाबा असां मुसाफ़िर आहियूं, असांखे मानी खारायो, राति रहायो। ॻोठ वारा बि भला रहा, चयो हलो हलो मानी असां तव्हांजे लाइ पचाए रखी आहे, कोन्हे मानी। ॻोठ छॾे जंहिंमहिल थोरो ॿाहिरि निकिता त हिकिड़ी भित हुई, दीवार जेका 3 ॾींहं थी किरण ते हुई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हज़रत ख़िज़र चयो गारो ठाहे। हुन गारो ठाहियो, चई इहा भित ड्राहे। हुन भित ड्राठी, चई हाणे तगारियूं भरे मूंखे ॾींदो त भित खे नए सिर ठाहियूं। सुबुह खां शाम ताईं सॼो ॾींहुं मूसा अलैहिस्सलाम खे वहायईं। ख़ैर जो जंहिंखे जवाब आहे गारा डोरायईं, भित ठही जंहिंमहिल तयारु थी शाम जो हलिया तंहिंमहिल मूसा अलैहिस्सलाम थो चवे मुफ़्त में हिननि खे भित ठाहे ॾिनई, मज़दूरी वठी न हा त पेट त पालियूं हा, गुज़र सफ़र कयूं हा। एतिराज़ मां तो ते इन्ही जे करे थो कयां जो हिननि मानी कान खाराई। हज़रत ख़िज़र फरमायो हाज़ा फ़िराक़ु बैनी व बैनिक सउनब्बिउक बितअवील मा लम तस्तति अलैहि सबरा। बस हाणे तुंहिंजी मुंहिंजी जुदाई आहे, मूंसां तूं हली कोन सघंदे, पर हे 3 कम जेके मूं कया तोखे इन्हनि जो नतीजो ॿुधाया त हे मूं छो कया। मूसा अलैहिस्सलाम चयो साईं मुंहिंजो तोसां हलणु हुयो, पर हाणे वाइदे ख़िलाफ़ी मूंखां थी आहे, 3 दफ़ा मूं वाइदे ख़िलाफ़ी कई आहे। हाणे भला इहे 3 कम छो कई, छॾ त भला मां हलियो वञा, ॿुधाए त सही त कम हुया छाजा। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम फरमायो त पहिरियों कमु ॿेड़ी मूं इन्ही जे करे भॻी त हुन ॿेड़ी वारनि असां सां चङाई कई, मूं बि ॿेड़ी वारनि सां चङाई कई। चई आहे कहिड़ी चङाई जो भञी ॿेड़ी तख़्तो खणी ज़मीन ते उछलाई। चई असल में छा आहे त हिकिड़ो ज़ालिम बादशाह हुआ पुठियां अचे पियो, जेके भलियूं भलियूं सुठियूं सुठियूं ॿेड़ियूं आहिनि उहे माण्हुनि खां फुरींदो, गसब कंदो, पंहिंजे कब्ज़े में आणींदो थो वञे। ऐं मूं हिन ॿेड़ीअ जो थोरो तख़्तो भॻो आहे त थोरो ऐब हूंदो, बादशाह खे वणंदी कान, ग़रीबनि जी ॿेड़ी बची पवंदी, पंहिंजो पेट गुज़र पिया कंदा। चई भला ॿार छो मारी? चई ॿार उन्ही जे करे मारियुमि जो इन्ही ॿार जे वॾे थियण खां पोइ जॾहिं बालिग़ थिए हा, समझदार थिए हा, जवान थिए हा, त इन जा माउ ऐं पीउ जेके आहिनि से नेक ऐं सालिह आहिनि, पर इहो छोकिरो कुफ्र में काहे पवे हा ऐं माउ ऐं पीउ जे ईमान ते बि धाड़ो हणी माउ पीउ खे गुमराह करे छॾे हा। अल्लाह ताला फरमायो उन जे माउ ऐं पीउ जे ईमान खे बचाइण जे लाइ ऐं ख़िज़र तूं इन्ही ॿार खे ख़तम कर त माउ ऐं पीउ जो ईमान बचे। इन्ही ॿार जे एवज़ में वरी मां ॿियो सालियो पुटु इन अबे अम्मा खे ॾींदुसि, तंहिंजे करे मां नंढे ॿार खे मारियो। भला भित छो ठाही? हाणे इहा तव्हांजे असांजे कम जी ॻाल्हि आहे। साईं भित छो सॼो ॾींहुं ठहराई मूंखां? हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम फरमायो त भित मूं तोखां इन्ही जे करे ठहराई जो इन्ही भित जे पाड़ में तरे में हिकिड़े वली उल्लाह जो खज़ानो पूरियल आहे। उनखे 2 पुट आहिनि जेके 2 यतीम आहिनि ऐं नाबालिग़ आहिनि। जंहिं वक़्त में इहा भित किरे हा त खज़ानो हेठां ज़ाहिर थी पवे हा ऐं माण्हू खणी वञनि हा।
उहे यतीम बुखिया मरजी रहिजी वञनि हा, हुननि जी कोरसार सबार मुस्तक़बिल में कोन रहे हा। अल्लाह ताला मूंखे हुकुम फरमायो त इहा भित नए सिर ठाहे त वरी 20-25 साल इहा बीठी हूंदी। ये छोकिरड़ा ॿारड़ा वॾड़ा थी वेंदा, वॾा जमल थी वेंदा, पोइ वरी पंहिंजे पीउ जो खज़ानो कढंदा। इन्ही ॿिनि नबियनि खां मां भित इन्ही जे करे ठाराई आहे जो इन्ही भित जे पाण में हिकिड़े वली उल्लाह जो खज़ानो दफ़न चलो। उन्ही अल्लाह जे वलीअ जे खज़ाने जी हिफ़ाज़त लाइ ॿ नबी दीवार बीठा ठाहिनि। अल्लाह तबारक व तआला नबियनि खां उहा भित ठाराए उन जी हिफ़ाज़त पियो कराए। इहो क़ुरान पाक में ज़िक्र आहे। मां तव्हां खां पुछां थो, छा इहो नामुमकिन हो या इहो न पियो थी सघियो? जो क़ुरान पाक जे आयत मुताबिक़ वली गुज़ारे वञे ऐं 50 साल ताईं वली क़ब्र मंझां पंहिंजे औलाद ते नज़र पियो करे जो हुनजो खज़ानो त बचे पियो, पर ॿिनि नबियनि खां भित पियो ठाराए। छा रोज़े घणी रहमतुल्लाह अलैहि जी छट घणी ते नज़र कान रही जो पंहिंजे साहिबज़ादे जी निगाहबानी पियो फरमाईंदो? न को इहा अलीगढ़ हुई, न को मुंहिंजा दोस्त अंग्रेज़ी के स्कूल हुआ, कुछ कोन हुयो, सब बहानो हो। पर हकीकत में नज़र जेका हुई सा पीसे रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जे पीसे छट घणी रहमतुल्लाह अलैहि जे मथां नज़र फरमाए, उनखे दीनी ऐं दुनियावी भलाइनि सां मालामाल फरमायो। पाण इन दरमियान में तफ़सील सां मूंखे तव्हांखे ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे का। पीर सईद शहीद बादशाह खे शहीद करे छॾियो। पीर सईदनि खे इल्म बि कोन हुजे। पाण हिकिड़े इंटरव्यू में फरमायो अथनि, हिकिड़े सवाल कयो आहे कि भला तव्हांखे वालिद मोहतरम जे शहादत जी ख़बर कंहिं ॾिनी? कहिड़ो माण्हू जंहिं तव्हांखे अची ॿुधायो? को सरकारी हो, को गैर सरकारी हो? पाण इंटरव्यू में फरमायो अथनि, असांखे कंहिं कोन ॿुधायो, न सरकारी न कंहिं गैर सरकारी, असांखे कंहिं कोन ॿुधायो। असां शहर मंझां कुझु सीधो घुरायो हो, उन्ही सीधे खे अख़बार में वेढ़े असांजे नौकर खणी आयो। उहा अख़बार पढ़ीसे त उन्ही में लिखियो पियो त पीसे सूर्य बादशाह खे शहीद करे छॾियो। एॾी बेहिसी हुई जंहिंखे माण्हू अॼुकल्ह अंग्रेज़ जा गीत ॻाईंदे थकबा न आहिनि। वॾो आदिल हो, वॾो इंसाफ़ वारो हो, हुनजे हुकुम में मुल्क में अमन हो, कुझु बि हो। कहिड़ो अमन हो? अमन वारनि माण्हुनि सां विढ़ियो। और जमात कहिड़ो ॾोह कयो हो? और जमात खां कहिड़ी ख़ता थी? और जमात जे करे बग़ावत ते उथी खड़ी थी त इन्ही जे करे उथी खड़ी थी जो हुनखे मजबूर कयो वियो हो। वो पंहिंजे मुर्शिद जे दुश्मन सां विढ़ण जे लाइ तयार थी चुका हा। हुरनि त कॾहिं बि कंहिं माण्हूअ खे कोन सतायो हो। माण्हू हुरनि खे टेररिस्ट चवंदा आहिनि, दहशतगर्द चवंदा आहिनि। पीर सईद खां हिकिड़े माण्हू सवाल कयो छटगाणी बादशाह खां, भई तव्हांखे ऐं अव्हांजे जमात खे दहशतगर्द चयो वेंदो आहे, उन जे बारे में तव्हां सफ़ाई कहिड़ी था कयो? पाण फरमायो था दहशतगर्द हुजणु ऐब आहे। दहशतगर्द हुजणु माण्हू जे लाइ गार आहे। दहशतगर्द कंहिंखे चइजे उन जे लाइ वॾो हिकिड़ो ख़राब लफ़्ज़ आहे। पर असांजे लाइ अंग्रेज़ जे ख़िलाफ़ दहशत फैलाइणु असांजो ॾाज आहे। असां उन खां कॾहिं बि इनकार न कयो आहे। असां जेकॾहिं दहशत कई त अंग्रेज़ जे लाइ कई, जेकॾहिं असां सज़ा ॾिनी हुई त अंग्रेज़ खे ॾिनी हुई। असां मथां को ओड़े वारो, को पाड़े वारो, कंहिं क़िस्म जो माण्हू को नाराज़ नालान कोन हो। जेकॾहिं कंहिं माण्हू खे को नुक़सान पियो हूंदो त उहो हुनखे पंहिंजे किरकारनि अफ़आलनि जे करे पियो हूंदो। पीर सईद जन ऐं सदुस जमात हमेशह अमन पसंद रही आहे। हज़रत पीर सईद छटगाणी रहमतुल्लाह ताला अलैह काफ़ी अरसो ॿाहिरि रहिया। पाकिस्तान तव्हांखे ख़बर आहे जमात खे 47 में ठहियो। 48, 49, 50, 51, 52 जंहिं मुल्क मां अंग्रेज़ खे कढी ऐं मुल्क खे जन आज़ाद करायो,
उहे आज़ादी जा हीरो हिकिड़ा शहीद करे छॾियऊं ऐं हिकिड़ा लोड़नि में क़ैद हा, जेलनि जे हवाले हा। पाकिस्तान ठहण खां पोइ बि 5 साल पाकिस्तान जे क़ैद में हा। जेकॾहिं इहा क़ौम पाकिस्तान जे ख़िलाफ़ नारो हणे, जेकॾहिं इहा क़ौम पाकिस्तान जी मुखालफ़त करे, मां अलॻि ऐलान थो चवां, विञा नथो, इन क़ौम खां हुरनि खां कहिड़ी तवक़ो पाकिस्तान रखे हा जेको ठहण खां पोइ बि 5 साल हुरनि खे क़ैद में रखियो वियो। उहे जेकॾहिं पाकिस्तान न खपे चवनि हा, पाकिस्तान न खपे चवनि हा त सुहिणो पए, पर न, हुरनि ईअं कोन चयो, न को पीर पागारे चयो। अव्हां खे ख़बर आहे, 2 मायूं हिकिड़े ॿार ते विड़ी पियूं। हिकिड़ी माई चवे ही ॿार मुंहिंजो आहे, ॿी माई चवे ही ॿार मुंहिंजो आहे। शायदि ॿिन्ही वटि कोन हो। काज़ी वटि फ़ैसिलो वियो। अॻे ज़माने जा काज़ी माना जज होशियार हूंदा हुआ। काज़ी साहब ॾिठो, हीअ बि चवे थी ॿार मुंहिंजो आहे, हीअ बि चवे थी ॿार मुंहिंजो आहे, सबूत बि कोन्हे। फ़ैसिलो कीअं कयां? हुन फ़ैसिले जे लाइ नफ़्सियाती तौर पंहिंजो हिकिड़ो क़दम खयो। कासाई खे घुराई, कासाई खे चई, बाबा हिन ॿार खे अधो अधु कर, अधु हिन माई खे था ॾियूं, अधु हिन खे था ॾियूं। मूं वटि ॿियो सबूत आहे कोन, पाण ई में ॾिठा थियूं त जेका कूड़ी माउ हुई, कूड़ी, उन जो हा हा सही आहे, ॾाढो भलो कमु आहे, अधु जेको आहे सो मूंखे ॾे, अधु हिन खे ॾे। जेका सची माउ हुई, उन ॾिठो जे मरंदो त मुंहिंजो ॿार मरंदो। भला जे हुन वटि हूंदो जहिड़ो त हूंदो, भली मूंखे न मिले, हुनखे ई मिले। काज़ी साहब खे चई, मूं पंहिंजी दावा तां हथ खयो, अधु मूंखे न खपे, सॼो ॿार हुजे, इहो सॼो ॿार जेको आहे सो इन खे हवाले करे छॾियो। हुन चयो त भला मूं वटि न हूंदो, जहिड़ो त हूंदो। इन नज़रिए तां त काज़ी सम्झियो त असली माउ कहिड़ी आहे, नकली माउ कहिड़ी आहे। सही फ़ैसिलो करे कूड़ी माउ खे सज़ा ॾिनई, असली माउ जे पार हवाले कई। जमात हुरनि जी ऐं पीर साईं पागारे बि इहो इन औरत वारो ज़हन हलायो। पाण फरमायूं त असां जंहिं मुल्क जे लाइ, आज़ादी जे लाइ, जंहिं क़ौम लाइ क़ुर्बानी ॾिनी, वारिद खे शहीद करायो, जमात खे शहीद करायो, मिल्कियतूं पंहिंजूं लुटायूं, उहो पाकिस्तान ठही वञे। हाणे असांखे ठहे न थिए जो असांजो त पाकिस्तान न खपे। पाण फरमायो 5 साल केस क़ैद छा, 10 साल बि क़ैद में रहंदासीं, पर पाकिस्तान खपे। सुभान अल्लाह। असीं रुगो 5 साल रहण लाइ तयार न आहियूं, ॿिया 5 साल रहण लाइ बि तयार हो, पर जंहिं घर जे लाइ, जंहिं वतन जे लाइ, जंहिं मुल्क जे लाइ असां क़ुर्बानी ॾिनी आहे, उहा क़ुर्बानी वारो मुल्क भली सलामत हुजे। पोइ उन मुल्क जे मथां जॾहिं बि को ॾुखियो ॾींहुं आयो, अवां ॾिठो कालो को ॾिहाड़ो आहे, 5-8 वारो ॾिहाड़ो असांजी तव्हांजे अखियुनि जे आॾो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन ज़माने में जमात खे छा मिलियो? न टैंकूं हुयूं, न के असां वटि का मज़बूत हथियार हुआ, न जदीद क़िस्म जो हथियार हो। असांजे जमात जे हवाले जेके रेफलूं कयूं 303, उनजी हालत अहिड़ी जो हिकिड़ी गोली कढो त ॿी गोली फाथी पई हूंदी, वरी उनखे गुंजूं ॾेई पिया कढंदा हुआ। पर मुंहिंजा दोस्त, इहा साॻी जमात ई जो सरज़मीन ते वञी भेज पागारा जो नारो इंडिया जे काफ़ी वॾे इलाइक़े ते हेॾो रहीम यार ख़ान खां वठी करे ऋण कच्छ ताईं कई मुंहिंजा दोस्त सौड़े महल हुआ जेके फ़क़ीरनि कब्ज़े में कया, ऐं इन में स्पीड भरण वारो, इन्हनि में जज़्बे पैदा करण वारो हज़रत पीर साईं छट धणी बादशाह हो, जंहिं उमरकोट जे किले ते बीही जमात खे चयो, जमात तव्हांखे 7 सालनि खां पोइ अल्लाह मौक़ो ॾिनो आहे, वञो अल्लाह जे राह में वञी सिर क़ुर्बान कयो, मां तव्हां सां हर महाज़ ते गॾु आहियां। सुभान अल्लाह। ऐं पंहिंजे पीर साईं जे जमात जेके कारनामा ॾिना मुल्क जे लाइ, क़ौम जे लाइ, वतन जे लाइ, इस्लाम जे लाइ, उहे मिसाली आहिनि। पीर साईं बादशाह 65 जी लड़ाई ख़त्म थी, शास्त्री मरी वियो, अयूब खान सां ॻाल्हि कंदे ताशकंद में ई मरी वियो।
मुझा दोस्त अक़वाम मुत्तहिदा वारनि फायर बंदी कराई, उन खां बाद में फौजूं वापस थियूं। उन्हीं ज़माने में भी सही बादशाह जन जे लाइ अयूब खान वारनि चयो तव्हांखे असां को तम कोन ॾियूं, अवां जे हुरनि खे, अवां जे लीडरनि खे अवांखे को ॾियूं त जीअं तव्हांखे इनाम इकराम में तुरहा शइ तव्हांजो सर्टिफिकेट हुजे। हर माण्हू चाहींदो आहे त गवर्नमेंट खां मूंखे को न को सर्टिफिकेट मिले। पीर साईं जा लफ़्ज़ तारीख़ में लिखिया पिया आहिनि। पीर साईं जन फरमायो मूं तव्हां खां तमग़े घुरण जे लाइ कंहिं सर्टिफिकेट घुरण जे लाइ हुरत कोन ॾिना आहिनि। मूं इहे पंहिंजे घर ऐं पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त कई आहे, मूं कंहिं ते थोरो कोन कयो आहे। पर हुननि इन जे बावजूदि पीर साईं जन खे महिरबानी कई गवर्नमेंट जे तरफ़ खां। माना छा हुनजी कहिड़ी महिरबानी हूंदी, महिरबानी पीर साईं कई जो उनखां क़बूल फरमायूं। मुंहिंजा फ़ाइरो जमा सगोरी त पीर साईं जन जी सॼी ज़िंदगी इनक़िलाबी ज़िंदगी गुज़री। सियासतदान के चवंदा हुआ त पीर पगारो, पीर माण्हू आहे, मुसल्लो वञी संभाले, तस्बीह वञी संभाले, दरगाह वञी संभाले, सियासत में छा वञे। कराची में हिकिड़ो मशहूर होटल आहे, उन होटल में हिकिड़े वॾे ऑफिसर पीर साईं जन नवां आया हुआ। हिकिड़े मीर साहब सां तारुफ़ करायो। उन मीर जो मूंखे नालो ईंदो आहे पर मां नालो खणंदो न आहियां, पता कंहिंजी दिलादारी थी पवे। उन सरकारी ऑफिसर मीर साहब खे चयो, मीर साहब इनखे सुञाणो था नौजवान खे? चई न, चई पीर पगारो आहे, शाह मर्दा शाह सिकंदर अली शाह, सुठो ज़हन थो रखे, सियासत में हिस्सो वठे थो। मीर खे ॾुखी लॻी, नफ़रत जे नज़र सां पीर साहब चई पीर तूं वञी मुसल्लो संभाल, तूं वञी तस्बीह खड़काए, तूं वञी मस्जिद संभाल, दरबार संभाल, सियासत तुंहिंजो कमु न आहे। पीर साईं जन खिली ख़ामोशी इख्तियार फरमाई। अल्लाह पाक जो शान छह महीना ई कोन गुज़रिया, उहो मीर पीर साईं जे दरगाह जे आॾो गोना भॼियो 8 ॾींहं वेठो त महिरबानी करे मुंहिंजे पुट खे सद जो वज़ीर आला कर। पीर साईं जन फरमायो हिन दफ़े असां वाइदो कंहिं ॿिए सां कयो आहे, पीर साहब हिन दफ़े सद जो वज़ीर आला को ॿियो थींदो, पोइ जेकॾहिं हूंदी क़िस्मत ॿिए भेर त पोइ तुंहिंजे पुट जो वारो ईंदो। पीर साईं जन पंहिंजी शख़्सियत मञाई, पीर साईं जन पंहिंजो वजूद मंगरायो ऐं सभु कंहिंजे आॾो पीर साईं जन पंहिंजे शख़्सियत खे ज़ाहिर करे ॾेखारियो। मां थर जे इलाइक़े में वेंदो आहियां, खाउड़ जी चौकी जो उन ज़माने में ख़लीफ़ो हो, उनजो नालो हो फ़कीर अब्दुल लतीफ़ राहुनो। सूर्य बादशाह जो ख़लीफ़ो हो। पीर साईं चटरगढ़ी रहमतुल्लाह अलैह वापस आया त उहो हयात हो। वरी उन्हीं खिलाफत संभाली, पाण 52 में आया। उन्हीं खलीफ़े अब्दुल लतीफ़ 54 में छाछरे शहर में पीर साईं जी दावत कई। ऐं उन टाइम ते 54 में छाछरे जी हालत कहिड़ी, रुगा ठकुर हिंदू भी लकोली मेघवाड़ा के हिकड़े मुसलमान जो भी घर कोन हो। सॼो शहर जेको हुयो छाछरो उन ज़माने में गैर मुसलमान ठकुरनि जे हवाले हो। फ़कीर अब्दुल लतीफ़ पीर साईं बादशाह खां दावत मंज़ूर कराए छाछरे शहर में रखे। जमल जमात जी कम शुरू कयो, पीर साईं जो तंबू लॻो, माल ढगा काहे की आया। अवां सिंध जा माण्हू सभिनी खे ख़बर आहे त हिंदू माण्हू ठगीअ खे पंहिंजो अलाह करे पूॼींदा आहिनि। हुन ॾिठो बड़ा पीर साहब अचे थो, हिते ॿियो न त 30-40 ढगियूं त घुसी वेंदियूं, असां वारा जेके भगवान असे त हे मुस्लमान खाई वेंदा। सो कावड़ जी पिया चयो त न ख़लीफ़ा अब्दुल लतीफ़ हिते तुंहिंजो पीर न ईंदो, हिते न थींदी दावत। ख़लीफ़े चयो बाबा मूं पीर साईं खां हाओ कराई आहे। फ़कीर सफ़ा सादो माण्हू हो। आख़िरी टाइम में फ़कीर खे फालज जी बीमारी थी पई, हथ बि हुन जा इहे न कंदा हुआ, पोड़ थी वियो सफ़ा। पर हुनजी हिम्मत, जज़्बो, जोश एतिरो हो,
उनखे चई तुरखे तो मां पीउ सही जी दावत कई आहे, मां पीउ सही खे अणायां थो, जेकॾहिं कंहिं माई जे लाल खे ताक़त आहे त रोके ॾेखारे। गिदड़ बबू त घणियूं ॾिनऊं, पर पीउ सही जन आइन टाइम ते आया। पीउ सही बादशाह जन खां जमात जे दस्तूर मुताबिक़ कोस जी इजाज़त घुरियो। फ़क़ीरनि ढगियूं पुठियूं, बकर पुठा, छेला पुठा, हिंदूज वीचारा जेके ॾाढा उनखे तकलीफ़ थी, बड़ा असां सां तो ज़ुल्म थी वियो। ख़ैर रात गुज़री वई, लंगर थियो, ज़िक्र थियो, सुबह जो नमाज़ूं थियूं। जो पीर सही बादशाह सुबह जे टाइम ते थल्ले शरीफ़ ते चढ़िया तो पूरे छाछरे जा हिंदू, उहे भगवान, उहे भील कोली मेघवाड़, उहे राजपूत, जो ॾिसूं त सही पीर, उहे हिकिड़े पासे थी बीह रहिया। पीस जी नौजवानी चुगो ताज कलंगी पाए मथे अची बीठा ऐं जमात जे ज़ुबान ते बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह भेज बागारा जा नारा लॻा त हिकु हिंदू हिकु ॿिए खे चवण लॻा, अदा हे पीर त कोन्हे, ही त को भॻवान आहे। असां पे सम्झो त हिकु पीर आम मामूली पीर आहे, पर हे पीर त न आहे, त उहो असांजो बि भॻवान आहे। पीर सही जन दुआ घुरी हेठि नथा, उहे समूरा हिंदू खलीफ़े अब्दुल लतीफ़ वटि आया। खलीफ़ा ॿी रात में पीर सही खे रहा है, ॿी रात जो दावत जो ख़र्च असां था कयूं। अॼु तव्हां जमात वारनि दावत कई आहे, ॿी रात असांजे तरफ़ खां पीर सही खे अर्ज़ु कयो ऐं सॼो ख़र्च असां कंदासीं। खलीफ़े साहब चयो त तव्हां ख़र्च न कयो, ॿी रात मां पीर सही खे रहायां थो। जेकॾहिं तव्हांजे दिलि में मोहबत आहे, चओ था त पीर सही रहे, त पोइ मां तव्हां खां ख़र्च कोन वठंदुसि, नज़रानो बि कोन वठंदुसि। ख़र्च जमात कंदी, जमात खे अलाह घणो ई सॻो करे छॾियो आहे। तव्हां सां रुॻो शर्त इहो आहे त ॿी रात पीर सही रहे, तव्हां सभु कलमो पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। पर इहो असां खां कोन थींदो, जे इहो तव्हां खां कोन थींदो, पोइ पीर पागा रोहर मोर कोन्हे वांदो जो तव्हांजे चवण ते रही पवंदो। मुंहिंजा दोस्तो, जमात सगोरी फ़क़ीरो, अव्हां खे ॿुधी ख़ुशी थींदी, जंहिं जाइ ते पीर सही सरदार जो तंबू लॻो हो, अॼु उन्ही जॻह ते छाछरे शहर जी जामे मस्जिद ठही। जिथे 5 वक्त बाद जमात नमाज़ थिए थी, अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह जे आज़ान सां आवाज़ गूंजनि था पिया ऐं उते सॼे इलाइक़े जा माण्हू नमाज़ पढ़नि था। उन खां बाद में जिते हिकिड़ो बि मुस्लमान कोन हो, हाणे सभई मुस्लमान आहिनि, उते दीनी मदरसा बि क़ाइमु थी विया आहिनि। माना जाथे जाथे बि पीर सही छट धणी पंहिंजा कदम घुमाया, उते रहमत ई रहमत नाज़िल थी। सुभान अल्लाह। संदन ॻाल्हियूं कहिड़ियूं करे कहिड़ियूं कजनि, जेतिरियूं ॻाल्हियूं कयोसीं थोरियूं आहिनि। मां मूंखे यादि आहे, मूं तव्हांखे अॻे दफ़े बि अर्ज़ु कयो हो, अॼु बि इन ॻाल्हि खे दोहराईंदे मूंखे मज़ो थो अचे। साईं ख़लीफ़े वकील वरियाम साईं जे मदरसे में मौलवी पढ़ाईंदो आहे, मौलवी हाफ़िज़ अब्दुल कयूम महर, इन्हनि जे ॻोठ जो नालो आहे सूंदर। इन्ही सूंदर जे ॻोठ में पीर सही सूर्य बादशाह जी दावत हुई, 2 साहिबज़ादा गॾु हा। पीर सही छटधणी बि हुया गॾु, त साईं मियां नादर शाह बि गॾु हा। रात रहिया, सुबुह जो ज़ियारत खां अॻु में बादशाह जो ख़्याल, सूर्य बादशाह जीप बि गॾु ही, हाथी बि हुयो। पाण नौकर खे ड्राइवर खे घुरनि, 2 साहिबज़ादनि खे खणी इहो साम्हूं दड़ो आहे उते छॾे आ। हाज़िर क़िबला साहिबज़ादनि खे फरमायो, पीर सही छटधणी खे मियां नादर शाह खे, तव्हां वञो, ड्राइवर तव्हांखे दड़े ते छॾे जीप काहे ईंदो, तव्हां मूंॾे मुंहुं करे बीहजो, पोइ मां जंहिंखे इशारो कयां, पोइ तव्हां 2 भाउर रोड़ी भॼी मूं वटि अॻु में अचो, जेको अॻु में आयो तंहिंखे इनाम ॾींदासीं। साहिबज़ादा जीप में चढ़िया, नौकर खणी वियो दड़े ते छॾे वेहारे, पाण बि जीप काहे मोटरी आयो। पीर सही जन बीठा,
ऐं साहबज़ादा बि तयारु थिया बीठा पाण इशारो फरमायो त मियां नादर शाह तेज़ भॼंदो वठी पीर साईं जे तरफ़ रवानो थियो। पीर साईं छटगणी बादशाह ॿ विखूं खणी वेही रहिया। मियां नादर शाह भॼी अची पीर साईं वटि पहुतो। पाण नौकर खे चयो वञ मियां सिकंदर अली शाह खे खणी आ। नौकर आयो जीप ते पीर साईं खे विहारे खणी आया। पीर साईं बादशाह गंज जो लाॾो आया त पाण फरमायो तुंहिंजो भाउ भॻो तूं छो न भॻे? पिताई साहब चवंदा भली ॼायूं माण्हू सदियूं सालिहनि महशर जे मैदान में तनी दाज मिलनि बाक़ी ॿियनि वेचारनि ओजागा अजाया गया। पाण फरमायो साईं तव्हां छो न भॻो? पाण फरमायो क़िबला बादशाह भॼंदा न रोड़ू ॿिया वॾो पाईंदा जेको बादशाह हूंदो आहे उहो रोड़ू वॾो पाईंदो। चइबो आहे न त सलो अॻूए ई भलो जेको ॼमण सां ई ॼमंदे ई जाम हुजे। अल्लाह तबारक व तआला ॼमण सां ई हज़रत पीर साईं छटगणी रहमतुल्लाह अलैह जे ज़हन में दिमाग़ मुबारक में इहा ॻाल्हि रखी छॾी हुई ऐं इहो नज़रियो हुयो त जहान अल्लाह साईं जे तरफ़ खां हे फना जो हिकिड़ा ईंदा ॿिया वेंदा। मूंखे हिकिड़े ॾिहाड़े हिन जमात जी वाग संभालणी आहे। हिन जमात जो सरवाण थियणो आहे अॻुवाण थियणो आहे ऐं उहा अॻुवाणी